अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस। काफ़ी वक़्त खां पोइ अॼु ॿी हिकु ज़बरदस्त वीडियो अव्हां जे लाइ खणी आया। हिन वीडियो जे अंदरि इंशाल्लाह तव्हांखे डेमोस्ट्रेट कंदासीं त कुझु बेस्ट लर्निंग वेबसाइट्स आहिनि जिन तां तव्हां सुठे नमूने सां कुझु मवाद डाउनलोड करे सघो था ऐं कुझु शयूं पढ़ी सघो था। त इन करे अहिड़ियूं ज़बरदस्त वीडियोज़ हासिलु करण लाइ चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, बेल आइकॉन ज़रूरु प्रेस कंदा, लाइक कंदा वीडियो खे ऐं कमेंट कंदा ऐं वीडियो शेयर ज़रूरु कंदा। हलूं था असां पंहिंजी पहिरीं वेबसाइट ॾे। पहिरीं वेबसाइट जेका आहे उहा असांजी आहे downloadnotes.com downloadnotes.com। ठीकु आहे, हीअ हिकु वेबसाइट आहे। तव्हां अगरि मिसाल हिन खे टाइप करे ऐं इंटर दॿाईंदसि त अहिड़ो स्ट्रक्चर तव्हांजे अॻियां अची वेंदो। हिन में छा मिलंदो तव्हांखे, सपोज़ कयो हिते लिखियल आहिनि क्लास 12, क्लास फस्ट ईयर, क्लास मैट्रिक, क्लास 9th, 8th, ईअं मुख़्तलिफ़ क्लासिस जा हिन में नोट्स अवेलेबल आहिनि। तव्हां उन्हनि नोट्स खे पढ़ी सघो था ऐं उन्हनि शयुनि खे आसानी सां सम्झी सघो था। मिसाल जे तौर ते मां सपोज़ कयो 7 क्लास आहे, इन ते क्लिक कयो आहे। 7 क्लास ते क्लिक करण खां पोइ हिते तव्हां हेठि ईंदवसि, तव्हांखे हिते डिफरेंट बोर्ड्स हूंदा जेके प्रोविंस जे हिसाब सां, सूबनि जे हिसाब सां, इस्लामाबाद आहे या फेडरल गवर्नमेंट जो आहे, पंजाब आहे, सिंध आहे, KPK आहे, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर आहे। ठीकु आहे, त हाणे असां अगरि सपोज़ कयो सिंध जे बोर्ड सां तालुक़ु रखूं था ऐं 7 क्लास में ॾिसो इलाही सारा सब्जेक्ट्स आहिनि। मैथमेटिक्स आहे, साइंस आहे, इंग्लिश, सोशल स्टडीज़, उर्दू, इस्लामियात, अरबिक ऐं सिंधी, ही टोटल सब्जेक्ट्स आहिनि। काफ़ी सब्जेक्ट्स हिन में मौजूदु आहिनि। असां सपोज़ कयो मैथमेटिक्स ते था अचूं। ठीकु आहे, हीअ एडवर्टाइज़मेंट आहे, हिन खे क्लोज़ कंदो हितां। ठीकु आहे, हाणे मैथमेटिक्स 7 क्लास जी अची वई असांजे अॻियां। ठीकु आहे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी, सही आहे। हाणे हिन में असां यूनिट 1 खां वेंदे यूनिट 13 ताईं जेके आहिनि चैप्टर्स हिन में मौजूदु आहिनि 7th क्लास जी मैथमेटिक्स जे अंदरि। असां सपोज़ कयो यूनिट नंबर 1 था खोलियूंसि त 7 क्लास जे अंदरि फस्ट यूनिट जेको आहे उहो असांजो छाजो आहे। हाणे असां हिते ईंदासीं, हिन में ॾिसंदासीं, हिते हिन जॻह ते तव्हांजे लाइ नोट्स जेके आहिनि उहे लोड थी वेंदा, पोइ तव्हां उन्हनि खे उतां पढ़ी सघो था। हाणे नोट्स अची विया तव्हांजे अॻियां। ठीकु आहे, लोडिंग करे थो, सही आहे। लोडिंग करण खां पोइ तव्हांजे अॻियां इहे जेके बि नोट्स हूंदा हाणे उहे तव्हांजे अॻियां अची वेंदा। हाणे ॾिसो, हाणे अची विया आहिनि हिते। यूनिट नंबर 1 आहे, सेट आहे। ठीकु आहे, हाणे हिते एक्सरसाइज़ नंबर 1.1 आहे, द राइट द फॉलोइंग सेट्स इन अ डिस्क्रिप्टिव फॉर्म। ठीकु आहे, हाणे हिते हिकिड़ो सुवालु ॾिनल आहे, n बराबरि आहे ॾींगी स्टार्ट 1 2 3 4 5 6 इंफिनिटी आहे असांजो, इनफाइनाइट आहे। आंसर हिन जो आहे द सेट ऑफ नेचुरल नंबर्स। ठीकु आहे, हाणे इहे आंसर आहे माना कुदरती अददनि जो सेट। ईअं माना तव्हां हिन में जेके बि चैप्टर्स आहिनि उन्हनि खे तव्हां रिव्यू करे सघो था ऐं उन्हनि जे ते तव्हां अॻिते उन्हनि खे पढ़ी सघो था। हाणे पेज मां चेंज कयांसि थो, हिते ॿियो पेज आहे। हे ॾिसो डिफरेंट माना चैप्टर्स आहिनि, यूनिट्स आहिनि, बोर्ड्स आहिनि। उन बोर्ड्स जे अंदरि डिफरेंट सब्जेक्ट्स आहिनि। उन्हनि सभिनी सब्जेक्ट्स जा जेके आंसर्स आहिनि उहे तव्हांखे हिते मिली सघंदा। ठीकु आहे, अच्छा, उनखां पोइ ॿी असांजी वेबसाइट आहे, उनजो नालो आहे सबक.pk। सबक.pk जेको आहे हिकिड़ो वीडियो, हाणे हुन में तव्हां वटि रिटन मटीरियल आहे, हिन में तव्हांखे वीडियो मटीरियल आहे। ठीकु आहे, हाणे हिते तव्हां ॾिसंदोसि डिफरेंट बोर्ड्स आहिनि, हिते सिलेक्ट कंदोसि पंहिंजो बोर्ड जेको आहे, सिंध बोर्ड आहे, पंजाब आहे, फेडरल आहे, KPK आहे। त असां सिंध जा आहियूं त असां सिंध बोर्ड खे सिलेक्ट कंदासीं। ठीकु आहे, हाणे सिंध बोर्ड सां रिलेटेड जेके बि क्लासिस आहिनि, ठीकु आहे, क्लास KG 1 खां वेंदे 9th फस्ट ईयर, इन्हनि सभिनी क्लासिस जो जेको मटीरियल आहे उहो तव्हांजो हिन वेबसाइट ते मौजूदु आहे। सपोज़ कयो असां 7 क्लास में वापसि था अचूं। ठीकु आहे, मैथमेटिक्स में ई अचूं था सेम। ठीकु आहे, मैथमेटिक्स में ई अचूं था। हाणे असां मैथमेटिक्स में आया आहियूं। मैथमेटिक्स जे अंदरि असां हिते ॾिसूं था चैप्टर नंबर 1 सेट आहे, चैप्टर नंबर 2 रेशनल नंबर्स आहिनि। ठीकु आहे, सपोज़ कि असां साॻो चैप्टर नंबर 1 सेट में अचूं था। हाणे उन जे अंदरि ॾिसो 1.1 में असां वटि सेट आहे, प्रैक्टिस टेस्ट आहे। ठीकु आहे, टोटल हिन में 44 वीडियोज़ तव्हांखे मिलंदा। पहिरियों जेको आहे तव्हांखे उन में माना जेको आहे उहो
असां वटि आहे सेट जी डेफिनेशन आहे, प्रॉब्लम इंट्रोडक्शन टू सेट आहे। हाणे सेट जी डेफिनेशन ते असां क्लिक था कयूंसि त हाणे ॾिसूं था असां वटि अॻियां आहे सेट जी डेफिनेशन जे हिसाब सां वीडियो अचे थी हिकिड़ी असां वटि, ठीकु आहे। सपोज़ हाणे हीअ असां वटि हुनजी अची वई, असां हिन ते क्लिक कंदासीं त उहा वीडियो जेका आहे 5 मिनट ऐं डियर स्टूडेंट्स, 40 आज हम बात सेकंडनि करेंगे ताईं सेट डेफिनेशन आहे, की। सेट उहा डेफिनेशन, स्टार्ट सेट थी एक वेंदी। ऐसी चीज है मैथमेटिक्स के अंदर जिसके ऊपर बहुत सारी थ्योरीज बिल्ड करती हैं, बहुत सारे और कॉन्सेप्ट इसके ऊपर लाई करते हैं, ये तमाम ज़बरदस्त ठीक शइ है। आहे। तो हमने सेट को बेहतर तरीके से अंडरस्टैंड करना चाहिए। हम बात करते हैं सेट इज ए कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड, ठीक है। हिते ॿुधाईंदो त कलेक्शन सेट ऑफ आहे छा। वेल डिफाइंड, फर्स्ट इसके अंदर की टर्म है डेफिनेशन के अंदर कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड, ठीक है। दूसरी है एंड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स, ठीक है। डिस्टिंक्ट यानी मुनफरिद, डिस्टिंक्ट डिस्टिंक्ट, ठीक है। डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स, डिस्टिंक्ट एलिमेंट्स कह लें या ऑब्जेक्ट्स कह लें, ठीक है। एलिमेंट्स और ऑब्जेक्ट्स भी मैंने, ठीकु आहे। इन तरीक़े सां माना असांखे हमने बारी बारी हिन ते सेट डिफरेंट की डेफिनेशन, सब्जेक्ट्स जेके आहिनि उहे असांखे मिलंदा ऐं असां उन्हनि सभिनी खे पढ़ी सघूं था, ठीकु आहे। हीअ तमामु बहितरीनु वेबसाइट्स आहिनि, इन्हनि मां तव्हां वीडियो ऐं ऑडियो रिटन में मटीरियल जेको आहे तव्हां पंहिंजो हासिलु करे सघो था। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर सां गॾु हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।